साती परगणीअ जो तारीख़ी ऐं 40,000 खां वधीक आबादी रखंदड़ शहर खनवा हिन जदीद दौर में बि दौरे जदीद जे सहूलियतुनि खां वांझियल आहे। 25 सालनि खां बि वधीक अरसे गुज़रण बावजूद शहर खे मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि ऐं नेशनल हाईवे सां ॻंढींदड़ लिंक रोड तइमीर थी न सघिया, जंहिं सबबि रोज़ानो हादसा मामूल बणिजी विया आहिनि। रोडनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पवण सबबि केतिरा ई हादसा पेश अचण सबबि केतिरा ई माण्हू अजल जो शिकार थी विया आहिनि। 25 साल खां वधीक अरसो गुज़रण बावजूद रोड कॾहिं रिपेयर बि न थी सघिया। रहवासियुनि पारां रोडनि खे ॿीहर तइमीर करण लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं लाॻापियल इदारनि खे केतिरा ई भेरा लिखत में दरख़्वास्तूं ॾियण तोड़े एहतजाजनि बावजूद के बि उपाउ न निकिरी सघिया। उन सिलसिले में टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरिन पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। कै कोटड़ी खाना रोड तबाह थियल आहे। हिते त वॾी हालत आहे, जेको टाइम सां निकिरो त उहो कलाकु पूरो त जेको आहे खानवाड़ा खां कोटड़ी पंधु खाई थो वञे। हाणे त ॿुधायो त टेंडर बि आयो आहे पर कमु कोन पियो हले, न का पथर जी का गाॾी लथी आहे, न कुझु थियो आहे। असां वरी बि गुज़ारिश कंदासीं MP MNA साहिब खे त महिरबानी करे खानवाड़े का सहूलियत ॾियो। खानवाड़ा जा माण्हू तव्हांजा वोटर आहिनि, उन वोट ॾिनो आहे बाक़ाइदे, पर इहा महिरबानी कयो त तव्हां खानवाड़े जे लाइ कुझु ॾियो असांखे। जेको आहे सो खानवाड़ा जा सभई रोड तबाह आहिनि। जेकॾहिं खानवाड़ा खां हालाणी वेंदो त उहो त हिन खां बि बेकार आहे। काॾां त का त सहूलियत हुजे, इहा महिरबानी कयो। गुज़ारिश आहे वरी बि असांजी साईं इब्रार शाह खे, साईं सरफराज़ शाह खे, त महिरबानी करे हीअ असांखे रोड ठाराए ॾिना वञनि। असांजे खानवाड़ कोटड़ी लिंक रोड आहे, तमामु ख़राबु हालात अथसि हिन जी, ऐं बिल्कुलु पथर भई ख़तमु थी विया आहिनि, मिटीअ ते निबीचो आहे। जीअं त खानवाड़ हिकिड़ो वॾो कारोबारी मर्कज़ आहे, पर बदकिस्मती सां हिन जा जेके रोड लॻनि था खानवाड़ खे चारई तरफ़ उहे रोड ख़राबु आहिनि। महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियो। MP MNA खे गुज़ारिश आहे त कुझु सार लहनि, असांखे को पैकेज सुठो ॾियनि त कीअं हे रोड ठही सघनि। हाणे रोड तबाह थी वियो आहे असांजो खानवाड़ जो, बाक़ाइदे गाॾियूं हली नथियूं सघनि। ईअं सम्झ परेशान लॻा पिया आहियूं। राति ॾींहुं वञण वारा अचण वारा गाॾियूं सफ़ा तबाह थियूं, ट्रैक्टर ॿेक्टर हे हो। असांखे महिरबानी करे रोड ठाराइजे। रोड जे करे तकलीफ़ आहे ॾाढी असांखे। एमरजेंसी में असांखे रोड जे करे वॾा हादसा थी था वञनि, तंहिं करे असांखे महिरबानी करे रोड ठाराइजो। ॾाढा परेशान लॻा पिया आहियूं। असांजो रोड सालनि खां वठी ख़राबु लॻो पियो आहे। नयूं नयूं गाॾियूं असांजियूं तबाह थी वियूं आहिनि। असां गवर्नमेंट सां इहा अपील था कयूं त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते असांखे रोड ठाराए ॾियनि। असां ॾाढा परेशान आहियूं। हिते न कुझु अनाज अची सघे थो, न एम्बुलेंस अची सघे थी, सभु को परेशान आहे। इन ख़राबु रोड जे करे केतिरियूं फुरूं थियूं थियनि। हर माण्हू हिते परेशान लॻो पियो आहे। बसि असांखे ॿियो कुझु बि न खपे, असांखे रोड ठाराए ॾियो, वॾी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम। तव्हां वॾेरनि ऐं हुकुमराननि खे गुज़ारिश आहे त हीअ रोड कोटड़ी ऐं खानवाड़ वारा ठाहिया वञनि। असां मज़ूर माण्हू आहियूं, असांजी गाॾियूं तमामु ख़राबु थी वियूं आहिनि ऐं असां केतिरा ख़र्च कराए केतिरा करायूं। गाॾियूं मोटरसाइकिलियूं रिक्शा वॾियूं सभु तमामु रोड ख़राबु थी पियो आहे, हालत तमामु ख़राबु आहे। असां हाणे छा करे सघूं? गुज़ारिश आहे इहो त रोड तव्हां ठारायो, महिरबानी कयो। खानवाड़ जा जेके रोड रस्ता आहिनि इहे तमामु हिकिड़ा ख़तमु थी विया आहिनि। खानवाड़ जा 5 रोड आहिनि, खानवाड़ खां हालाणी, खानवाड़ खां कोटड़ी, खानवाड़ खां सगियो, खानवाड़ खां समी, 4 रोड आहिनि। 4 रोडनि जी तमामु नाज़ुक हालत थी वई आहे। अचु वञु माण्हुनि खे एॾी घणी तकलीफ़ आहे। असां MP MNA खे वधि में वधि इहा गुज़ारिश था कयूं, अची खानवाड़ जी पोजीशन ॾिसनि ऐं रोडनि जी हालत ॾिसनि त केॾा रोड रस्ता तमामु ख़राबु थी विया आहिनि। इहा महिरबानी करे अची खानवाड़ खे संवारनि ऐं रोड रस्तनि जी असांखे सहूलियत ॾियनि। खानवाड़ शहर में बिजली जो बहरान बि सालनि खां वठी हल थी न आहे सघियो, जंहिं सबबि रहवासी रोज़ानो 18 कलाक लोड शेडिंग रहवासियुनि खे पथर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो आहे। 18 कलाक लोड शेडिंग सबबि बिजली सां सहेड़ियल समूरो कारोबार मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। जिते बिजली जी लोड शेडिंग समूरे शहर खे परेशान रखियो आहे, उते ई खानवाड़ जे तारीख़ी स्कूल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खानवाड़, जंहिं सिंध ऐं मुल्क जा नाले वारा लेखक ऐं डॉक्टर ॼाण उस्ताद ऐं शागिर्द पिणु सख़्त गर्मी सबबि बिजली जी लोड शेडिंग में अज़ाब भोगे रहिया आहिनि। सख़्त गर्मी सबबि शागिर्द बेहोश थियो वञनि था। उन सिलसिले में टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरिन ऐं उस्तादनि चयो त लाइट जो मसलो आहे बहरान तमामु घणो शिदत अख़्तियार करे वियो आहे ऐं ख़ासि तौर ते स्कूल जे हवाले सां गर्मियुनि में जून जुलाई जो महीनो सख़्तु गर्मियूं आहिनि
ॿार जेके आहिनि क्लास जे अंदरि वेही नथा सघनि, उस्ताद पढ़ाए नथो सघे, शागिर्द कीअं पढ़नि। ऐं गर्मीअ में जेको आहे सो शागिर्द वेही बि नथा सघनि क्लास जे अंदरि। ऐं इन जे हवाले सां असां आला अफ़सरनि खां इहो जेको आहे अपील था कयूं त जल्द जल्द हिन मसइले खे जेको आहे संजीदगीअ सां वठनि ऐं सही तरीक़े सां हुनखे हल करण जी कोशिशि कनि। अदा हिते लाइट जो बहिरान आहे, लाइट बिल्कुलु कोन्हे का। जेकॾहिं हिते ईंदी आहे त पोइ शाम जे टाइम ते, राति जे टाइम ते ईंदी आहे। स्कूल जे टाइम ते लाइट न हूंदी आहे। सॼो ॾींहुं बिल्कुलु सुबुह जो 8 बजे खां वठी 1:30 बजे ताईं जीअं स्कूल हलंदो आहे, त स्कूल दौरान लाइट मिंट बि कोन ईंदी आहे। जेका बि ईंदी आहे शाम जो ईंदी आहे। पोइ वरी चौकीदार शाम जी छुमकार बुकार कंदा आहिनि। ऐं ॾींहं जो ॿारनि सां इहा हालत हूंदी आहे जो ॿार गर्मीअ में वेठा हूंदा आहिनि, पढ़ाई बिल्कुलु मुतासिर थींदी आहे। लाइट बिल्कुलु सॼो ॾींहुं न हूंदी आहे। जेको बि स्कूल जो टाइम हूंदो आहे, हिते हिननि खां त वधीक आहे त जेके ॿहिराड़ीअ वारा फीटर आहिनि उन्हनि ते पोइ बि 2-3 कलाक ईंदी आहे। पर खानवाणी जी लाइट त बिल्कुलु स्कूल दौरान कॾहिं बि असां न ॾिठी आहे। हिते न ईंदी आहे लाइट। लाइट जी तकलीफ़ आहे। पाणी कोन्हे को, न उहो नलकनि था भरींदा आहियूं पाणी। पाणी जी तकलीफ़ आहे, पखनि जी तकलीफ़ आहे। सभु ॿार परेशान आहिनि, उस्ताद परेशान आहिनि। लाइट न हूंदी आहे हिते। काफ़ी तादाद में शागिर्द अचनि था। असांजे स्कूल में तक़रीबन 1500 खनि शागिर्द आहिनि। SOPs त हलायूं पिया क्लास। बिजलीअ जो बहिरान आहे, मथां एग्ज़ामिनेशन आहिनि ॿारनि जा। गर्मी आहे, पाणीअ जी खोट थी वञे। गर्मीअ में थधे पाणी जी सहूलियत जे लाइ कूलर त लॻल आहिनि, पर बिजली न हूंदी त कहिड़े कम जा। बिजलीअ जी परेशानी ॾाढी थी थिए। असांजे खानवाणी शहर खे त ॾींहं जो मुर्गो बिजली फराहम ई नथा कनि, खोलनि ई कोन था कनि। मथां खां झलियल अथनि त को खानवाण खे बिजली ॾींहं जो ॾियणी ई न आहे। सोलर ते थोरा घणा पखा हलायूं पिया। बहरहाल तकलीफ़ पंहिंजी जाइ ते ॿारहा बि, ॿारनि खे बि अचे थी। अहिड़ी गर्मीअ में वरी मथो एग्ज़ाम थींदा ॿार, उन में बि तकलीफ़ थींदी। तंहिं करे असां आला हुकाम खां इहो मुतालबो था कयूं त खानवाण खे सुबुह जो घटि में घटि 3-4 कलाक त बिजली ॾिनी वञे, 9 बजे खां 12 बजे ताईं स्कूल टाइमिंग दौरान। खानवाण में ॿिया मसइला त घणा ई आहिनि, पर जंहिंखे फोकस कजे उहो हींअर मसइलो इहो ई आहे त ॿार स्कूल में अचनि था ऐं स्कूल टाइमिंग ते वापडा वारा लाइट बंदि था करे छॾनि। हिते त ख़ैर 2 महीननि खां ट्रांसफार्म बि सड़ियल आहे, पर जॾहिं हूंदो बि हुयो त बि इन शइ ॾे तवजो न आहे त स्कूल टाइम ते लाइट हलाइबी आहे। अंदरि ॿियनि सहूलियतुनि जी त अणाठ आहे, पर गॾोगॾु बिजलीअ जो वधीक थो असरु पए, ख़ासि करे हिन मौसम ते। इन करे असां गुज़ारिश था कयूं आला अमलदारनि खां, वापडा वारनि खां, त घटि में घटि फ़ौरन ट्रांसफार्म ठाहे ऐं स्कूल टाइम ते लाइट ॾिनी वञे, जीअं ॿार फोकस करे सघनि पढ़ाईअ खे। स्कूल में जो ट्रांसफार्मर गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खानवाण जो ट्रांसफार्मर केतिरे वक़्त खां तक़रीबन साल खन खां बंदि लॻो पियो आहे। ॿार परेशान लॻा पिया आहिनि, पढ़ाई कान थी सही नमूने सां थी सघे ऐं वॾी परेशानी आहे। ऐं उन लाइ को मसइले जो हल कढियो वञे ऐं जल्द खां जल्द जेका ट्रांसफार्मर ॾिनो वञे त जीअं बिजलीअ जो बंदोबस्तु करे ॿारनि मां बेचैनी ऐं उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। 20 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद शहर जो ड्रेनेज निज़ाम दुरुस्त थी नाहे सघियो। शहर जा अक्सर इलाइक़ा जिन में लोची पाड़ो, मल्ला पाड़ो, कूंदर पाड़ो, आवतपुर, शाही बाज़ार ऐं ईदगाह चौक समेत अक्सर इलाइक़ा गंदे पाणीअ जूं नालियूं टुटी पवण सबबि गंदे पाणीअ जा तलाउ सां भरियो रहनि था। लोची पाड़े में गंदे पाणी जो सिम नालो हुजण सबबि शहर जो समूरो गंदो पाणी उते जमा थिए थो। गंदो पाणी जमा थियण सबबि शहर जो जर पिणु ख़राबु थियो आहे ऐं सेकियो मिलियल पाणी वापराइण सबबि शहरी पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा आहिनि। सिम नाले खे ॿाहिरि मुंतक़िल करण लाइ इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि के बि उपाउ न आहिनि वरिता। उन सिलसिले में टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरियुनि चयो त असां वटि जेको खानवाण में जेको नेकास जो सिस्टम आहे उहो काफ़ी पुराणो आहे। कुझु मोहलनि जे कुझु गलियुनि घिटियुनि में थोरो घणो कमु थियो आहे, बाक़ी न त जेके पुराणे टाइम खां जेके आहिनि उहे असां वटि नालियूं आहिनि, उन जे करे बि असांखे काफ़ी ॾुखियायूं थियनि थियूं। ख़ुशूसन शहर में जिते जिते मोरियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जे हेठां सफ़ाई सुथराई जो सिस्टम सही तरीक़े सां नथो थिए, उन जे करे बि ॾुखियाई थिए थी। असां जेको ही मौजूदा MP MNA साहबान आहिनि उन्हनि सभिनी खे बि खां बि इहा ई घुर कंदासीं त
त असांजे शहर खानवाण खे को मेगा प्रोजेक्ट ॾिनो वञे ड्रेनेज जे हवाले सां ख़ुशूसन। हूं त 12 करोड़ साईं सरफराज़ शाह जे तरफ़ां ऐलान थियल आहे, उहे बि उमेद आहे त अची वेंदा। पर असांजे शहर खानवाण खे नालियुनि जे निकास जी शदीद ज़रूरत आहे ऐं हिन वक़्तु जेके असांजा नवां मोहल्ला ठहिया आहिनि उन्हनि में त इन हवाले सां ड्रेनेज जो को सिस्टम ई कोन्हे को, उन्हनि मोहल्लनि में बि शदीद ज़रूरत आहे। पर उन खां पहिरियां जेको असांजो शहर गुतियल आबादीअ वारो आहे जंहिंमें निकास जे नालियुनि जी शदीद ज़रूरत आहे, सभ खां अवल उन्हनि मोहल्लनि में कमु करे ऐं असांजो हीउ जेको निकास वारो सिस्टम आहे इनखे सुठे नमूने सां बहाल कयो वञे। असां वस वारनि खां इहा अपील था कयूं त वधि में वधि हिनखे शहर ते ध्यानु ॾिनो वञे ऐं सफ़ाई कराई वञे। तक़रीबन हिननि खे 15-20 ॾींहं अॼु पाणी बीठो आहे शहर में रोड ते, ऐं जेके सो कस्टमर आहिनि उन्हनि खे अचण में तकलीफ़ थी थिए। असांजो कारोबार ॾाढो मुतासिर थियो आहे। असां यूसी सेक्रेटरी ऐं आला अमलदारनि खां इहा ई घुर कंदासीं शहर जो ड्रेनेज जो निज़ाम बहितर खां बहितर कयूं त जीअं असांजी मुश्किलातूं हल थी सघनि। पाण ॾिसो पिया था, हिकिड़ो त वसियो मींहं खां पोइ अञा पाणी सुको ई मस, नाली उथली हर 3 ॾींहं 5 ॾींहं नाली उथली बीह रही आहे। सुबुह ते पाणी सुके थो, वरी इहो हले थो, वरी शाम ताईं सुके थो, वरी इहो पाणी हले थो। 15 ॾींहं आहे पाणी सुकियो ई कोन्हे। ठीकु आहे, उन खां अलावा जेकॾहिं दोस्तनि खे चओ त केरु माना ॿुधण लाइ तयारी कोन्हे। भली मुंहिंजा ई पंहिंजा दोस्त आहिनि, हिन पाड़े जा आहिनि या परे आहिनि दुकानदार आहिनि, उहे चवंदा असांजो कुझु न वञे, भई जीअं हले पियो थो हलणु ॾियो, पंहिंजे हक़ लाइ भला ॿियो कुझु कयूं न कयूं, ॻाल्हायूं त सही। हिते केरु ॻाल्हाइण लाइ तयारी कोन्हे। मां सेक्रेटरीअ खे अपील थो कयां हथ ॿधी त ख़ुदा हिन जी थोरी खाटी खणनि त असां ते कुझु रहम कयो। गिराकी ठिप बंदि थी वई आहे, भली तव्हां भाॼीनरनि खां पुछो, हेॾा फ्रूट तव्हां हिननि खां पुछो, हे बि दोस्त वेठो आहे मूं सां गॾु, हिन खां पुछो, का शइ कान्हे का। माण्हू अचनि था परियां फिरी हलिया था वञनि, हेॾे ॼण शहर ई कोन्हे को, या त पोइ भला ॿुधायो त असां पंहिंजो पाण कयूं। असांजा कारोबारी माण्हू तमामु घणी तकलीफ़ में आहिनि। असांजो अवाम जेको ॿियो आहे, असां सभु अवाम ऐं शहरी वॾी तकलीफ़ में आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त खानवाण शहर खे मुख़्तलिफ़ शहरनि, ॻोठनि ऐं नेशनल हाईवे सां ॻंढींदड़ लिंक रोड जल्द खां जल्द तइमीर कराए शहर लाइ मंज़ूर थियल सिटी फीडर जो कमु मुकमल कराए ॾिनो वञे ऐं समूरे शहर जो ड्रेनेज जो निज़ाम नए सिर जोड़े शहरनि खे बहितर खां बहितर रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन अली नवाज़ लोची सां गॾु वकार हुसैन लोची, टाइम न्यूज़, खानवाण।